सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे नतीजनि बाबति जिते मुबैना फेर फाड़ जे ख़िलाफ़ सिंध एक्शन कमेटी जे सॾ ते SPSC जी आफ़ीस आॾो एहतिजाज जारी आहे। मुख़्तलिफ़ सियासी तोड़े समाजी अॻवाननि ऐं वकीलनि एहतिजाजी कैंप जो दौरो कयो आहे ऐं पहुची उन्हनि नौजवाननि सां जेके एहतिजाज पिया कनि उन्हनि सां यकजहती जो इज़हार बि कयो आहे। इन सिलसिले में असां सां ॻाल्हाइण लाइ राब्तो कयो आहे शागिर्द अॻवान मुतासिर उम्मीदवार फरमान अली मलगाणी। जी फरमान, ॿुधाइजो त अव्हां जे एहतिजाज खे तक़रीबन हिकु हफ़्ते थी चुको आहे या अव्हां हिकु हफ़्ते में दाख़िल थियण वारा आहियो, सो ही कैंप अञा वधीक केतिरा ॾींहं जारी रहंदो? जी मैडम, असांखे एहतिजाज जेके कंदे लॻभॻि 3 महीना थी विया आहिनि, पर जेका असां एहतिजाजी कैंप लॻाई आहे अॼु हिनखे 6हों ॾींहुं आहे ऐं असां हिते वेठा आहियूं। जीअं तव्हां सवाल कयो त केतिरे टाइम ताईं हीअ कैंप हूंदी, असां इहो वाज़ह कंदा हलूं त असां अन एलानियल वक़्त ताईं लॻाए छॾी आहे, जेसिताईं असां सम्झूं था जेसिताईं असां मुतालबा नथा मञिया वञनि त तेसिताईं इहा कैंप जारी रहंदी। जी फरमान साहब, ॿुधाइजो त अॼु आमिर नवाज़ वड़ाइच साहब जेको कराची बार एसोसिएशन जा सदर आहिनि, उन्हनि सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे चेयरमैन ऐं मेंबरनि खे हटाइण जो मुतालबो कयो आहे ऐं न हटाइण जी सूरत में 2 अगस्त ते धरने जी कॉल बि ॾिनी आहे। छा अव्हां इन जी हिमायत कयो था? मैडम, असां सम्झूं था त चेयरमैन खे हटाइण वारो जेको मुतालबो आहे इहो बिल्कुलु सही मुतालबो आहे। असां शागिर्द इन मुतालबे खे बाक़ाइदे सां सपोर्ट कयूं था, इहो असांजो पंहिंजो मुतालबो आहे। बाक़ी जेसिताईं चेयरमैन खे अगरि नथो हटायो वञे त जेका धरने जी ॻाल्हि आहे उहा बिल्कुलु जेके तमामु असांजा हमदर्द वकील आहिनि जेके असां गॾु आहिनि ऐं असां उन्हनि जी जेका सजेशन आहे उनखे बिल्कुलु हिकिड़े रिस्पेक्ट ॾियूं था। बट हाउएवर ईअं थींदो कि शागिर्दनि जो जेको हिते कमेटी आहे, सिंध स्टूडेंट एक्शन कमेटी जा जेके मेंबर्स आहिनि उहे ई फ़ैसिलो कंदा त बाबा हीअ जेको असांजो धरणो आहे उहो कहिड़े ॾींहं ते किथे ऐं कीअं हूंदे। बहरहाल जेको फाइनल डिसीजन आहे उहो शागिर्दनि जे हथ में आहे, शागिर्दनि जी तहरीक आहे त शागिर्द ई फ़ैसिलो कंदा। जी फरमान, इहो ॿुधाइजो त हेमल ताईं अव्हां जे एहतिजाजी कैंप ते को हुकूमत जो अमलदार या को सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो को अमलदार अव्हां वटि ॻाल्हाइण लाइ पहुतो आहे? न मैडम, असां वटि हिन वक़्त ताईं लॻभॻि 3 महीना थी विया आहिनि असां जॾहिं एहतिजाज कयूं था त कंहिं हुकूमत जे नुमाइंदे असांखे कोन ॻाल्हायो आहे त बाबा तव्हांजा मसइला कहिड़ा आहिनि, आख़िर ॻाल्हियूं किथे ख़राबु वयूं आहिनि जंहिंजे करे चॉस क्रिएट थियो आहे। ऐं जॾहिं असांजी कैंप इहा 6हों ॾींहुं आहे जंहिं हिन कैंप खे, उन कैंप जे दौरान न सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी तरफ़ खां को नुमाइंदो आयो आहे, न ई वरी हुकूमत जे तरफ़ां नुमाइंदो आयो आहे इहे पुछे तव्हांजा मसइला कहिड़ा आहिनि। फरमान, सिंध हाई कोर्ट सिंध पब्लिक सर्विस कमीशन खे हुकुम जारी कयो त इंटरव्यूज़ ॿीहर कंडक्ट कया वञनि, पर आईनी अदालत इन ख़िलाफ़ जेको हुकुम जारी कयो इन हवाले सां अव्हां पंहिंजे कानूनी माहिरनि सां का मुशावरत कई आहे? मैडम, थोड़ी उते करेक्शन जी ज़रूरत आहे त जेका सिंध हुकूमत सिंध हाई कोर्ट आहे 30 जून 2026 ते उन्हनि ऑर्डर कढियो त उहो इंटरव्यू सां रिलेटेड न हुयो, बल्कि उहो इहो हुयो त बाबा जेके पटिशनर्स आहिनि जिन दाग बि आहे पियो उते उन्हनि जी काफ़ी ॿीहर IPS सखर खां चेक करायूं। उन ऑर्डर खे यानी कि काफ़ी ॿीहर चेक कराइण वारे ऑर्डर खे जेको आहे सो उन्हनि चैलेंज कयो, FCC हुनखे रद्द करे छॾियो। हिते जी ॻाल्हि वज़ाहत कंदो हलां त हीउ जेको इम्तिहान अंदर कंट्रोवर्सी आहे CC JBA वारो, इन जी अञा सिर्फ़ लिखत जी रिज़ल्ट आयल आहे, इंटरव्यू थियो ई कोन्हे को। लिखत में असां सम्झूं था वॾी लेवल ते जंहिंजो ख़िलाफ़ असां रोडनि ते कोर्टनि में आहियूं त पोइ उहो जेको सिंध हाई कोर्ट वारो ऑर्डर हुयो उहो FCC जेको आहे उनखे रद्द कयो आहे ऐं असां सम्झूं था कि असां सां जी महिरबानी फरमान अव्हां जी, जो अव्हां ताज़ा तरीन सूरत हाल खां जेके अव्हां कैंप ते वेठल आहियो, प्रोटेस्ट करे रहिया आहियो, एहतिजाज करे रहिया आहियो, पंहिंजे हक़नि लाइ विड़ी रहिया आहियो, महिरबानी अव्हां जी जो अव्हां ताज़ा तरीन सूरत हाल खां असांखे आगाह कयो।